भाई मां ATM तो पैसा कढाया आहिनि उतां मूंखां जेको फुर्क कई आहे सम्झो न रस्ते ते आया मूंखां फुर्क कयो उन खां पोइ सॼी घिटी वारनि खे भॼायो फेरिंग कई अथऊं पोइ उन खां पोइ वरी वापसी में भॼी विया मुंहिंजे साम्हूं ॿ हुया बाबू तव्हां छा ते हुयो? मोटरसाइकिल ते हुया हथियारबंद छा ते हुया? मोटरसाइकिल ते मज़म्मत बि थी था असांजा मज़म्मत मां कई मानी न सही मां जेको आहे अच्छा हाणे हिकु नौजवान खे चवंदा गोली वणी मारे उहो मूंखां हेॾे क्रॉस करे अॻिते ईंदो के जी तमामु घणी मज़म्मत कंदासीं ऐं हीउ पाड़ो अलहमदुलिल्लाह हिते 24 आवर्स असांजा जवान वेठा हूंदा आहिनि सिपाही हिते मौजूदु हूंदा आहिनि ऐं अलहमदुलिल्लाह उन्हनि वॾी मज़म्मत कई आहे। मां जीअं कोर्ट खां मोटियुमि त मां फायरिंग जा आवाज़ ॿुधा जीअं पंहिंजो दर खोलियो ऐं मां ॾिठा त हिननि जी असांजे जेके जवान हुया हिते SSP साहब जे ऑफिस बीठा हूंदा आहिनि हिते उन्हनि जे DIG साहब वटि त इन्हनि बि उन्हनि जे मथां फायरिंग कई पर हो भॼण में कामयाबु थी विया। हिकिड़े दीवान साहब जी गोली लॻी वई ऐं मुसलमान आहे या दीवान साहब आहे जेको असां ॿुधो आहे ऐं बाक़ी इहा ॻाल्हि आहे त असां ॾिठोसीं हिकिड़े खे कारो वॻो पातल हुयो पोयां वेठो मोटरसाइकिल खे हिकिड़े खे अछो वॻो पातल हुयो। अमन शेरी पंहिंजा पैसा बैंक मां ATM मां कढायो आहे ATM मां पंहिंजा पैसा कढायो आहे उन जी रेकी कई वई आहे उनखे पिपल वटि शहदादू माले में फुरियो वियो आहे। हे त शाबस आहे असांजा जेको चीफ जस्टिस असांजो मरहूम अब्दुल गनी शेख साहब जा हिते गार्ड वेठा आहिनि।